वफ़ाक़ी हुकूमत ईंदड़ माली साल 2024-25 जी 8.5 खरब खसारे ते बदल 18 खरब 87 अरब रुपयनि खां वधीक बजट क़ौमी असैम्बली में पेश करे छॾी आहे। क़ौमी असैम्बली जो इजलास स्पीकर अयाज सादिक जी सरबराही में थियो। नाणे वारी वज़ीर जे तक़रीर दौरान अपोज़िशन मेंबरनि ऐवान में हुल हंगामो कयो ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबरनि सीटनि ते भी एहतजाज कयो। नाणे वारी वज़ीर बजट पेश कंदे चयो त गुज़िरियल हुकूमत पारां स्टैंड बाय मुआहिदो करण ते उन जी वाखाण करणी पवंदी। स्टैंड बाय मुआहिदे सां मुआशी इस्तेहकाम आयो। मुआहिदे सां गैर यकीनी वारी सूरतहाल जो ख़ात्मो थियो। महांगाई मई में घटि थी 12% ताईं अची पई ऐं खाधे पीते वारियूं शयूं आवाम जी पहुच में आहिनि। उन चयो त ईंदड़ ॾींहनि में महांगाई में वधीक घटिताई जो इम्कान आहे। असांजे मालियाती इस्तेहकाम जूं कोशिशूं फ़ाइदो ॾेई रहियूं आहिनि। सीड़पकार केतिरनि ई शोबनि में सीड़पकारी जा मौक़ा तलाश करे रहिया आहिनि। नाणे वारी वज़ीर ॿुधायो त वफ़ाक़ी हुकूमत जो टैक्स रेवेन्यू जो हदफ़ 12,970 अरब रुपया मुक़ररु कयो आहे। नॉन टैक्स रेवेन्यू जो हदफ़ 4,845 अरब रुपया मुक़ररु कयो आहे। सीधी रीत टैक्स उगाड़ी जो हदफ़ 5,512 अरब, इनकम टैक्स जे मद में 5,454 अरब 6 करोड़ रुपयनि जो हदफ़ मुक़ररु कयो वियो आहे। जॾहिं त ग्रास रेवेन्यू जो हदफ़ 17,815 अरब रुपया मुक़ररु कयो वियो आहे। उन खां सवाइ बांड PIP ऐं टी बिल्स में उगाड़ी जो हदफ़ 5,142 अरब रुपया मुक़ररु कयो वियो आहे। उन चयो त जारी ख़र्चनि जो हदफ़ 17,203 अरब रुपया, वयाजी अदायगी ते 9,775 अरब रुपया ख़र्च थींदा। ईंदड़ साल बजट खसारो 8,500 अरब ऐं हलंदड़ माली साल बजट खसारो 8,388 अरब रुपयनि जो काथो आहे। मजमूई तौर ते बजट खसारो 7,283 अरब रुपया रहण जो काथो आहे। वफ़ाक़ी हुकूमत ईंदड़ माली साल जी बजट में घटि माहवार उजूरो 32,000 रुपयनि मां वधाए 36,000 रुपया करे छॾियो आहे। उन खां सवाइ हुकूमत पारां बजट में सरकारी मुलाज़िमनि जी पघारनि में भी इज़ाफ़ो कयो वियो आहे। बजट दस्तावेज़ मूजिबि ग्रेड 1 खां 16 ताईं जे सरकारी मुलाज़िमनि जी पघारनि में 25% इज़ाफ़ो कयो वियो आहे, जॾहिं त 17 ग्रेड खां 22 ग्रेड ताईं सरकारी ऑफिसरनि जी पघारनि में 22% इज़ाफ़े जी तजवीज़ आहे, जॾहिं त रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में 22% इज़ाफ़ो करण जी तजवीज़ आहे। हुकूमत पेंशन जा ख़र्च घटाइण लाइ नए माली साल जी बजट में स्कीम मुतारिफ़ कराए छॾी आहे। नाणे वारी वज़ीर क़ौमी असैम्बली में बजट तक़रीर में चयो त वफ़ाक़ी हुकूमत ते खरबे रुपया इन फंडेड पेंशन लाइबिलिटी आहे ऐं पेंशन जे ख़र्चनि ते तेज़ीअ सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। ख़र्चनि में इज़ाफ़े जी शरह खे घटि करण जी ज़रूरत आहे। नाणे वारी वज़ीर चयो त हुकूमत इन शोबे जे सुधारण लाइ हिकमत अमली जोड़ी आहे, जंहिं ते काफ़ी हद ताईं मुशावरत मुकमल थी चुकी आहे। हुन जो तालमी मयारनि मूजिबि मौजूदा पेंशन स्कीम में सुधार आंदा वेंदा, जंहिं जे नतीजे में ईंदड़ 3 ॾहाकनि जी पेंशन लाइबिलिटी में ख़ातिरख़्वाह घटिताई थींदी। वफ़ाक़ी वज़ीर चयो त नवनि मुलाज़िमनि लाइ पेंशन स्कीम मुतारिफ़ कराई वेंदी, जंहिं में हुकूमत जो हिसो हर महीने अदा कयो वेंदो। उन सां मुस्तक़बिल जे मुलाज़िमनि जी पेंशन उन जी मुलाज़िमत जी शुरूआति खां मुकमल तौर गॾु थींदी। वफ़ाक़ी वज़ीर चयो त पेंशन जी लाइबिलिटी खे मैनेज करण लाइ पेंशन फंड क़ाइमु कयो वेंदो। हुकूमत बजट में सोलर पैनल ते रियायत जो ऐलान करे छॾियो। हुकूमत तरफ़ां ईंदड़ माली साल जी बजट में सोलर पैनल इंडस्ट्री खे हथी ॾियण लाइ दरामद ते रियायत ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। बजट दस्तावेज़ मूजिबि हुकूमत तरफ़ां बरामद करण ऐं मक़ामी ज़रूरतूं पूरियूं करण लाइ सोलर पैनल तयारु कंदड़ प्लांट मशीनरी ऐं उन सां जुड़ियल औज़ारनि, इन्वर्टर्स ऐं बैटरियुनि जी तयारी में इस्तेमालु थींदड़ कचे माल ऐं पुर्ज़नि जी दरामद ते रियायत ॾिनी पई वञे, त जीअं दरामद थियल सोलर पैनल्स ते घटि भाड़े सघिजे ऐं क़ीमतूं नाणे बचाई सघिजे। वफ़ाक़ी हुकूमत पारां ईंदड़ माली साल 2024-25 जी बजट पेश करे छॾी आहे। नाणे वारी वज़ीर मोहम्मद रग़ीब जो चवणु आहे त FTR इनकम टैक्स सुधारा लागू कया ऐं हाणे पर्सनल इनकम टैक्स सुधारा लागू करण जी ज़रूरत आहे, त जीअं इनकम टैक्स जे शरह खे आलमी मयार मूजिबि कयो वञे। हुन जो त इनकम टैक्स छूट 6 लख रुपयनि ताईं जे आमदन ते बरक़रार रहण जी तजवीज़ आहे ऐं इहा बि तजवीज़ आहे त पघारदार तबिके में वधि खां वधि स्लैब में इज़ाफ़ो न कयो वञे, जॾहिं त टैक्स सेल्स में कुझु रदोबल जी तजवीज़ आहे। उन जो चवणु हो त नॉन सेल्स माण्हुनि लाइ वधि खां वधि टैक्स जी शरह 45% रखण जी तजवीज़ आहे। हुकूमत घटि में घटि ऐं वधि में वधि स्लैब वारी शरह में का बि घटिताई नाहे कई, पर उन दौरान स्लैब में घटिताई ऐं सियाती जो इम्कान आहे। हुकूमत वफ़ाक़ी बजट में हाइब्रिड ऐं लग्जरी इलेक्ट्रिक गाॾियुनि जी दरामद ते ॾिनी वेंदड़ रियायत ख़तमु करे छॾी आहे। बजट दस्तावेज़ मूजिबि नई टेक्नोलॉजी सबबि हाइब्रिड ऐं
आम गाॾियुनि विच में अघनि में तमामु घणे फ़र्क़ सबबि हाइब्रिड गाॾियुनि जी दरामद ते कस्टम ड्यूटी में 2013 में रियायती ॾिनी वई हुई। बजट दस्तावेज़नि में चयो वियो त हिन वक़्तु ॿिन्ही क़िस्मनि जे गाॾियुनि जे अघनि में फ़र्क़ घटिजी चुको आहे ऐं मक़ामी तौर ते हाइब्रिड गाॾियुनि जी तयारी शुरू थी चुकी आहे। तंहिं करे मक़ामी सनत खे हथी ॾियण लाइ इहा रियायत हाणे वापसि वरिती पई वञे। उन खां सवाइ हुकूमत लग्जरी इलेक्ट्रिक गाॾियुनि जी दरामद ते ॾिनी वेंदड़ रियायत ख़तमु करण जो ऐलान कयो आहे। बजट दस्तावेज़ मूजिबि लग्जरी इलेक्ट्रिक गाॾियुनि जी दरामद ते ॾिनी वेंदी रियायत वापसि वरिती पई वञे छो त $50,000 ऐं उन खां वधीक क़ीमत जूं गाॾियूं दरामद करण जी सघ रखंदड़ माण्हू वाजिबुल टैक्स अदा ऐं ड्यूटियूं अदा करे सघनि था। हुकूमत वफ़ाक़ी बजट में मोबाइल फ़ोन्स ते बराबर टैक्स लागू करण जी तजवीज़ ॾिनी आहे। बजट दस्तावेज़ मूजिबि बराबर टैक्स उन ॻाल्हि खे यकीनी बणाए थो त सभिनी खे बराबर मौक़ा मिलनि ऐं मार्केट फोर्सेस असराइते तरीक़े सां कमु करे सघनि। बजट दस्तावेज़नि में चयो वियो त हुकूमत मोबाइल फ़ोन्स जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि ते सेस टैक्स जे बराबर शरह लागू करण जी तजवीज़ ॾिनी आहे। हुकूमत मोबाइल फ़ोन्स खे 18% जे बराबर शरह ते टैक्स करण जी तजवीज़ ॾिनी आहे। बजट दस्तावेज़ मूजिबि ईंदड़ साल मोबाइल फ़ोन ते ड्यूटी जे मद में 24 अरब 81 करोड़ रुपयनि जो हदफ़ मुक़ररु कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत बजट में गाॾियुनि जी ख़रीदारी ऐं रजिस्ट्रेशन ते एडवांस टैक्स इंजन कैपेसिटी बदिरां गाॾियुनि जी क़ीमत जी बुनियाद ते वठण जो फ़ैसिलो कयो आहे। बजट दस्तावेज़ मूजिबि मौजूदा कानून तहत 2000 सीसी ताईं जी गाॾियुनि जी ख़रीदारी ऐं रजिस्ट्रेशन ते एडवांस टैक्स जी वसूली इंजन कैपेसिटी जी बुनियाद ते कई वेंदी आहे। हुकूमत जो चवणु आहे त अघनि में तमामु घणी वाध थी चुकी आहे। तंहिं करे इहा तजवीज़ ॾिनी पई वञे त सभिनी मोटर गाॾियुनि लाइ टैक्स वसूली इंजन कैपेसिटी बदिरां गाॾी जे अघनि जे शरह ते कई वञे। हुकूमत ईंदड़ माली साल जी बजट क़ौमी असैम्बली में पेश करे छॾी। नाणीवारी वज़ीर बजट पेश कंदे ॿुधायो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में वधीक 5 लख घराणनि खे शामिल कयो वेंदो जॾहिं त BISP में 27% बाद खां पोइ रक़म 597 अरब मुख़्तस करे रहिया आहियूं। हुन ऐलान कयो त किफ़ालत प्रोग्राम तहत हक़दारनि जो अंग 9.3 मिलियन मां वधाए 10 मिलियन कयो पियो वञे। तालमी वज़ीफ़नि जे प्रोग्रामनि में वधीक 10 लख ॿारनि जी दाख़िला कई वेंदी जंहिं खां पोइ उन्हनि जो अंग 10.4 मिलियन थी वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत बजट में टैक्स रेवेन्यू जो हदफ़ 12,970 अरब रुपया मुक़ररु करे छॾियो। नाणीवारी वज़ीर ॿुधायो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जो टैक्स रेवेन्यू जो हदफ़ 12,970 अरब रुपया मुक़ररु कयो वियो आहे। नॉन टैक्स रेवेन्यू जो हदफ़ 4,845 अरब रुपया मुक़ररु कयो आहे। सिधी रीट टैक्स उगाड़ी जो हदफ़ 5,512 अरब, इनकम टैक्स जी मद में 5,454 अरब 6 करोड़ रुपयनि जो हदफ़ मुक़ररु कयो वियो आहे जॾहिं त ग्रास रेवेन्यू जो हदफ़ 17,815 अरब रुपया मुक़ररु कयो वियो आहे। उन खां सवाइ बॉन्ड PIP ऐं टी बिल्स में उगाड़ी जो हदफ़ 5,142 अरब रुपया मुक़ररु कयो आहे। उन जो त जारी ख़र्चनि जो हदफ़ 17,203 अरब रुपया, वया जी अदायगी ते 9,775 अरब रुपया ख़र्च थींदा। ईंदड़ साल बजट खसारो 8,500 अरब ऐं हलंदड़ माली साल बजट खसारो 8,388 अरब रुपयनि जो काथो आहे। मजमूई तौर ते बजट खसारो 7,283 अरब रुपया रहण जो काथो आहे। नए साल जी बजट में मिल्कियत विकिरो ऐं ख़रीद करण ते फाइलर्स ऐं नॉन फाइलर्स ते टैक्स जी शरह में इज़ाफ़े जी तजवीज़ ॾिनी वई आहे। बजट दस्तावेज़नि मूजिबि ईंदड़ माली साल प्रॉपर्टी ते टैक्स में इज़ाफ़े जी तजवीज़ रखी वई आहे। बजट दस्तावेज़ मूजिबि मिल्कियत जे ख़रीदारी ऐं विकिरो ते फाइलर ते 15% टैक्स लागू थींदो जॾहिं त नॉन फाइलर्स पारां मिल्कियत ख़रीद करण ऐं विकिरो करण ते 45% ताईं टैक्स लागू थींदो। वफ़ाक़ी वज़ीर क़ौमी असैम्बली में बजट पेश कंदे चयो त इन क़दम सां मईशत खे दस्तावेज़ी बणाइण में मदद मिलंदी ऐं हाउसिंग सेक्टर में अफ़वाह जो ख़ात्मो थींदो ऐं अहिड़ी तरह आवाम खे मुनासिब रिहाइश मिलंदी जॾहिं त बजट में मिल्कियत ते इनकम टैक्स 477 अरब 11 करोड़ रुपया हासिल करण जो हदफ़ आहे। क़ौमी असैम्बली जे बजट इजलास जे मौक़े ते मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि एहतजाज कयो। गो नवाज़ गो जा नारा हयां ऐं स्पीकर जी डाइस जो घेरो कयो। मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि एजेंडा जूं कॉपियूं फाड़े उछलाए छॾियूं। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे पार्लिमानी लीडर ज़रताज गुल एहतजाज जी फुटेजिस ठाहिया। जमशेद दस्ती ऐवान में सख़्त नारेबाज़ी कई। ओपोज़िशन मेंबरनि गो, शहबाज गो ऐं शर्म कयो जा नारा पिणु हयां। उन मौक़े ते सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़, तारिक फज़ुल चौधरी, हनीफ़ अब्बासी ऐं मलिक सुहेल वज़ीर आज़म जो घेरो करे साम्हूं बीह रहिया।
बजट इजलास में इत्तेहाद समेत अहम तरीन सियासतदान गायब रहा। बजट इजलास दौरान हुक्मरान जमात नून लीग कायद नवाज शरीफ PNP मेगल जो सरबराह तरजान मेगल और मौलाना फजल रहमान बजट इजलास का लाताल्लुक रहा। जॾहिं त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी बजट इजलास में शिरकत न कई। बजट ते एतमाद में न वठण तां पीपल्स पार्टी इजलास से बाइकॉट जो फैसलो कयो हो। डिप्टी वज़ीर आज़म सागटार जी दरख्वास्त पीपल्स पार्टी मेंबर इजलास में शरीक थिया, पर परचण बावजूद बिलावल भुट्टो ज़रदारी इजलास में शिरकत करण बदिरां घर रवानो थी वियो। सिंध जी ईंदड़ माली साल की बजट जुमे ते पेश कई वेंदी। नए माली साल की बजट में 50,000 खां वधीक नयूं भर्तियों करण जो भी ऐलान कयो वेंदो। ज़रियनि मूजिब 14 जून ते सूबाई काबीना जे इजलास में बजट तजवीज़नि की मंजूरी ॾिनी वेंदी। नए माली साल की बजट जो मजमूई कातूर 2300 अरब खां वधीक लॻायो वियो। सालियानी तरक़ियाती प्रोग्राम लाइ 430 अरब रुपयनि खां वधीक रक़म रखण की तजवीज़ आहे। ज़िले तरक़ियाती प्रोग्राम 30 अरब रुपया रखण ऐं सरकारी मुलाज़िमनि जी पगारनि में 15 खां 20% वाध की तजवीज़ ॾिनी वई आहे। जॾहिं त बजट में पोरियतनि ऐं मज़दूरनि जी घटि में घटि उजरत 35,000 मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो वियो। नाज़रीन, माली साल 2024-25 जी वफ़ाक़ी बजट के सनतकारनि रद्द कंदे अवाम दुश्मन बजट करार ॾेई छॾियो आहे। इन वाले साल वाइस एक्सपोर्ट चेयरमैन चीलाराम केपराणी धरती टीवी सां कहिड़ा वीचार मंडिया आहिनि, अचो तव्हांखे ॾेखारियूं। तमामु मुश्किल तरीन जेका बजट अचे पई, जंहिंमें टैक्स जो नेटवर्क वधाइनि पिया, स्पेशली हिननि फूड सेक्टर से टैक्स वधाइनि पिया। ऐं सम्झां थो एॾी महांगाई वधी वेंदी हिन मुल्क में, ऐं जेको ग़रीब माण्हू आहे उहो मजबूर थी पवंदो। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, असांजो जेको सेक्टर आहे राइस सेक्टर, उहा इंडस्ट्री तबाही तरफ़ थी वेंदी। उनजा ॿ रीज़न सिर्फ़ु असांजा इहे आहिनि। हिकु त हिननि जो जेको मार्कअप आहे वो भी कल मॉनिटरिंग पॉलिसी में सिर्फ 1.5% कयो। असांखे उम्मीद हुई त हिन दफ़े 4% घटाईंदा, वरी अगले महीने 4 घटाईंदा। जेसि ताईं इहो सिंगल डिजिट में नथो अचे, 6 या 8% मार्कअप नथो अचे, तेसि ताईं इंडस्ट्री जो हिन मुल्क में हलणु, एक्सपोर्ट हलणु, बिज़नेस हलणु, छाकाणि जो असां जेका बि शिपमेंट हितां खां कयूं था उनजी पेमेंट असांखे 50 खां 60 ॾींहंनि में वापसि अचे थी। ऐं उहो हेॾो इंट्रस्ट रेट में इंडस्ट्री हलणु तमामु मुश्किल आहे। ऐं सेकेंड सूरत आहे असांजी लाइट जी, जेका इलेक्ट्रिक जी पोजीशन आहे, जेको ॾिसो था 14 बि 3 पॉइंट समथिंग हिननि वधाए छॾियो आहे। हर वीक में को पुछण वारो न आहे त इहो टैरिफ जेको लाइट जो इंडस्ट्री जे मथां पवंदो त तमामु मुश्किल सूरत हाल आहे। मूं हिन दफ़े जेको गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे जेको बजट जो प्रपोजल मोकिलियो आहे, 1 विंडो टैक्स सिस्टम फॉर एक्सपोर्ट, तमामु बहितरीनु मूं हुनखे प्रपोजल मोकिलियो आहे त आया तव्हां एक्सपोर्ट ते टैक्स जो हिकिड़ो सिस्टम मुतारिफ़ करायो त जीअं बिज़नेस में जेको डिस्टर्ब आहे पाकिस्तान में, आए दिन नोटिस अचनि था असांखे, एवरी डे FBR जा नोटिस, SC जा नोटिस, EOIB जा नोटिस, मार्केट कमेटी जा नोटिस, हर गवर्नमेंट जे अहिड़नि इदारनि जा नोटिस आहे जंहिंमां बिज़नेसमैन हाणे तंग अची चुको आहे। त इन लाइ हिकिड़ो तव्हां सिस्टम अहिड़ो मुतारिफ़ करायो। मूं हुनखे लिखी मोकिलियो डिटेल वाइज़ सां, जीअं राइस सेक्टर ते असांजी मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लॻल आहे। तव्हां हर एक्सपोर्ट सिस्टम ते मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पाकिस्तान मां लॻायो। आया टेक्सटाइल सेक्टर हुजे, स्पोर्ट सेक्टर हुजे, फ्रूट एंड वेजिटेबल सेक्टर हुजे, फार्मास्यूटिकल सेक्टर हुजे, जेके बि शयूं एक्सपोर्ट थियनि थियूं, मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लॻल हुजे। ऐं पेमेंट थ्रू बैंक जे ज़रिए अचे थी। जीअं ई बैंक में अचे थी, तव्हांजो जेको बि गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो टैक्स सिस्टम आहे, जंहिं जे इदारे खे ॾियणु चाहियो था, ऑटोमेटिकली उन्हनि इदारनि में हलियो वञे। नोटिस वारो सिस्टम इहो बंदि थियणु घुरिजे। ऐं ईअं ई जेकॾहिं हैवी नोटिस जेका हिन बजट में असां ॾिसूं वेठा, ऐं सम्झां थो मज़ीद हैवी नोटिस इहे बिज़नेसमैन जो जेको हशर कंदा, उहो तबाही जो किनारो थींदो। ऐं वफ़ाक़ी बजट मां ॾिसो, वफ़ाक़ी बजट खे पहिरीं हिननि खे बिज़नेसमैन खे ऑन बोर्ड वठणु घुरिजे आहे। असां हेॾा इंडस्ट्रियल आहियूं, राइस सेक्टर खे ऑन बोर्ड हिननि खे वठणु घुरिजे आहे। थी सघे थो किन सेक्टर खे वरितो बि हुजे, पर मुंहिंजी नज़र में जिन दोस्तनि सां ॻाल्हायो अथनि, ऑन बोर्ड वठी करे तजवीज़ूं वठनि असां त हिननि खे प्रपोजल मोकिलियूं था, पोइ बजट में ई अलाए हुननि ते मुनासिब ई सम्झंदा या मथां के हुननि को जेको आहे डंडो जेको लॻल आहे IMF जो, थी सघे थो इन करे हीअ सभु प्रपोजल असां रद्दी टोकरी में विझी करे हीअ पंहिंजो जेको हुनजे चवण ते हलनि था, त उहो मुल्क जे तरफ़ जेको असां लाइ असां सोचूं वठां जो तरक़ी न थींदी हिन हवाले सां।